पंहिंजो ॿार उन जो 1500 रुपया फी ॾे थो, सुठी तालीम हासिल करे थो, त उन सरकारी स्कूल में के ग़रीब रेडी हलाइण वारो जो ॿार अचे थो, पढ़े या न पढ़े। साईं जॾहिं आलमी इदारा जॾहिं रैंकिंग ॾी था त जिन्हें खटे सुझाव के 26 27 नंबर ते ॾिना। हां ऐं पाण का हू पाण जे इलाही थोड़ा कई आहे छा करियो आहे ॿुधायो सर। इन्वॉल्वमेंट मूं त हिननि खे चयो त आउं रेजोल्यूशन पास करणु चाहियां जिले मां जिले जे चेयरमैन जे त जेको लेबल लॻल आहे सियासतदाननि ते त बाबा सियासी मुदाख़लत जे करे तइलीम तबाह आहे करणु सियासी माण्हू कनि। इहो सभई चूंडियल नुमाइंदा जेके मुंहिंजे काउंसिल में आया आहिनि ओट वठां त तव्हां का मुदाख़लत कोन कंदा एजुकेशन जे बिगड़जण में, का मुदाख़लत कोन कंदा एजुकेशन जी बहितरी लाइ तव्हां सभु कुझु कंदा। रुगो ओथ वठूं सर माशाल्लाह छा सलाह आहे साईं आवाम सीधे तव्हांजो वक़्तु असांजे वक़्त में तालीम हुई, तालीम हुई हिन जो तालीम आहे कोन जी 21 सदी में जो ग़लति कयूं उहो तालीम ख़तमु थी वई आहे ऐं जंहिं क़ौम खां तालीम ख़तमु थी वई वजूद ख़तमु आहे। तालीम खां असांजे सवाइ में मुमकिन ई कोन्हे। ऐं हाजी साहब माशाल्लाह जॾहिं वाइसम क्या तव्हांजो सिस्टम हुआ आपको साॻी हाजी साहब थे चई मुआसिया कानून जो जा ठाहे वञे त अॻियां वधाई बाजू अने नक्का लॻायो रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर हल्को फुल्को माना तमामु लिमिटेड है। हाणे हाजी साहब जो अॼुकल्ह रेज़ोल्यूशन पास करण में हिनजी वॾी अहमियत आहे। वॾी अहमियत आहे वरी तव्हां हिकिड़ी तारीख़ न कमु कंदा हाजी साहब जेको ॻाल्हाए सिंधी गवर्नमेंट कंदी तव्हांखे जॾहिं काउंसिल्स कजो ऐं माना बिल्कुलु रोल मॉडल थींदा रेज़ोल्यूशन तव्हांखे पास करणो। हाजी साहब जेको पंहिंजो इज़हार कयो न जज़्बात हुई मुझे सेकंड जे करे तेरी हाजी साहब त आहे न मुंहिंजी कोताही आहे त तव्हां अची जो आउं वञी कोन सघे थो घोट हाणे असां हिते वॾी मीटिंग में वञूं था त कुझु ॿुधायो दोस्त वञो तव्हां पहिरीं खणो ई मुंहिंजो कयो जाती बाक़ाइदा असां हिनखे सोशल मीडिया ते हलाईंदासीं हलायो पंहिंजो वठो था कयो त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त उन सां गॾु रिव्यू कजनि शहरनि में हिननि में हुन में घोड़ा घोड़ा कजे त बाबा तूं माण्हू खे कोई माल करे हिकिड़े हथ जी ॻाल्हि कोन वञी ॻाल्हि हमें कोई न थी सघंदी। हाणे हुन में 80% उस्ताद ज़िम्मेवार आहे त 20% उस्ताद माइट आहे उहो बि पेरेंट्स जेको आहे उहो बि इन्वॉल्व आहे। चङा वारा न बिल्कुलु सही फरमाया बिल्कुलु कराची में टीचर उस प्राइवेट स्कूल में असां हिकिड़ी ग़लती थी त ॿार पहुचींदा या आपसे ग़लती क्यों हुई है ॿार कुझु नहीं बोलता जी सही पियो चए न माइट खे त माना ॿार खे स्कूल वियो न वियो भले को दफ़रबाज़ी करे हुनजो कोई वास्तो ई कोन्हे ऐं पुछा न उस्ताद खां कंदो न ॿार खां कंदो कि स्कूल विहे या कोन विहे।